सांगड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ में राशन ॾियण जे बहाने सां नींगरी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार गुलशेर माछी खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। डिप्टी कमिश्नर निसार अहमद मेमण हिकु बयान में ॿुधायो आहे त शिदातपुर में हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जिते जवाबदार राशन वठी ॾियण जे बहाने सां बरसात मुतासिर नींगरी खे पाण सां गॾु वठी वियो ऐं खेनि नशावर शयूं ॾेई साणस ज़्यादती कई आहे। हिन चयो त अहिड़ी शिकायत मिलण ते ज़िले इंतिज़ामिया पुलिस सां गॾु फौरी तौर एक्शन खयूं ऐं जवाबदार खे गिरफ़्तार करे मथस FIR दाख़िल करे वरिती आहे। जॾहिं त नींगरी जो मेडिकल पिणु करायो पियो वञे। हिन वधीक चयो आहे त हीउ हिकु ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे ऐं मुलवस जवाबदार खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।